मटियारी का खबर शामिल कयूं पिया। नरेश कुमार जी रिपोर्ट मुताबिक टाउन कमेटी मटियारी के चेयरमैन सैयद हसन मुर्तजा शाह जामोट की सदारत में महरमुल हराम के हवाले से अहम गजानी गोठाई वही। गजानी में टाउन कमेटी मटियारी के वाइस चेयरमैन मीर काजम हुसैनी, काउंसलर में सैयद सिकंदर अली शाह, सैयद मुस्तफा शाह, आसिफ मेमन, मजहर कासकेली का सवाए मुख्तलिफ मुसलकन जा आलम तोड़े मातमी जलूसन जा सालारन फजल अली शाह हाशमी, असद अली शाह, गुलाब मेमन, बशीर अहमद कतरी, अब्दुल कादर बिलाली, रजा मेमन ऐं ॿिया शरीक हुआ। गजानी खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे टाउन कमेटी मटियारी जे चेयरमैन सैयद हसन मुर्तजा शाह जामोट जो चवणु हो त महरमुल हराम अज़ीम शख्सियतनि जे अज़ीम कुर्बानियुनि जो महीनो आहे। ही नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़नि जा ॾियारा आहिनि जेकी निहायत ई अक़ीदत व एहतराम सां मल्हाया वेंदा आहिनि। टाउन कमेटी मटियारी पारां महरमुल हराम के हवाले से समूरा इंतजाम मुकम्मल करे वरता आहिनि। शहर की कुंड कुर्छ में जितां जितां मातमी जलूस निकिरंदा उते सफ़ाई सुथराई तोड़े रोशनी जोगा इंतजाम किया विया आहिनि। मजलसन के जगहन ते पिण समूरा इंतजाम किया विया आहिनि। उन हवाले से समूरन मुसलकन जा आलम इकराम तावन करे रहिया आहिनि। महरमुल हराम के हवाले से शहर में 3 कमेटियों जोड़ी वयूं आहिनि जेकी मातमी जलूसन तोड़े मजलसन के इंतजामन के जायजे लाइ वठण लाइ जोड़ियूं वयूं आहिनि। महरमुल हराम के हवाले से शहर में 3 कमेटियों जोड़ी वयूं आहिनि जेकी मातमी जलूसन तोड़े मजलसन के इंतजामन के जायजे लाइ जोड़ियूं वयूं आहिनि जेकी सिधियूं चेयरमैन से राब्ते में हूंदियूं। उन खां सवाइ टाउन कमेटी मटियारी में कंप्लेन सेल पिण जोड़ियो वियो आहे जेको 24 कलाक खुलियल रहंदो। कंप्लेन सेल में फोन ते का भी शिकायत करे सघिजे थी जंहिं ते फौरी तौर अमल दरामद थींदो। सैयद हसन मुर्तजा शाह जामोट जो चवणु हो त नबी जे नवासन जा ॾियारा आहिनि, इंशाअल्लाह अमन अमान सां गुज़री वेंदा।